दियो मुंह भोतार आया थव दियो न हाणे मुंह सफ़ाईअ सां अचड़ जो उन्हनि खे उन ॾींहुं बि भाउ खे धमकायो आहे। भाउ अमीन अदा साईं खे इन कमीने जो इंतज़ार हुयो। कमदार साओ थो वञे जहांगीर खान आहे मूंखे बि इन जो इंतज़ार हुयो। कमदार अदा साईं पाणे में ॾींदो। छा ॻाल्हि आहे शाहनवाज़ खान हिते छो बीठो? जहांगीर खान ख़ैर पंहिंजी ज़मीन में बीठा आहियूं। इहा बि मूंखे ख़बर आहे ही ज़मीनूं तुंहिंजियूं आहिनि। थोरो शर्म कर गरीब बिल्लू ऐं गिते खे विड़ाए ये ज़मीन हथ कई अथव। जहांगीर खान घणी बकवास कई अथई। बिल्लू ऐं गितूअ जी ज़मीन में कॾहिं बि पैर न पाइजा। तूं ॼाणे थो त शाहनवाज़ खान जी दहशत खां शैतान भी पनाह घुरिया धमकी न शाहनवाज़ खान धमकी न हाणे पैर है तो तू ठाए। तू छा चयो त मां हिन ज़मीन मां पैर ठाहे वञा? न ये कॾहिं बि कोन थींदो। तोखे मौत मिलंदो मौत। तू मूंखे मौत ॾींदे। अफ़सोस शाहनवाज़ खान अफ़सोस पंहिंजो नथो सोची न त हिननि जो सोच। वडेरा हुकुम कर हिननि खे गोलनि सां सीनू चीरे छॾिया। शाहनवाज़ खान सुठो हिन में त असां खां पासो कर। हे पासो न कंदे त मुफ़्त में मारियो वञे। ॿियो मुंहुं साईं हिन बि ॻाल्हायो। जेकॾहिं ॿ ॼणा पाण में ॻाल्हाइनि त टे जो कमु न आहे। छो न ॻाल्हाईंदासीं? ॻाल्हाइण जे लाइ अलाह साईं ज़बान ॾिनी आहे। तूं केरु थींदो आहे असांखे चवण वारो? तूं पंहिंजी ज़बान बंदि कर। शाहबाज़ खान तू असां ज़बान छो बंदि कंदे? तुंहिंजी ज़बान असां बंदि कंदासीं। चूड़ियूं असां बि कोन पायूं वेठा आहियूं। अरे चूड़ियूं त औरतूं पाईंदियूं आहिनि। अव्हां त मर्द आहियो। बाबल साईं हुकुम कयो जान लठ मगज़ में ओबासी न ॾींदा राज़ में। नंढा रेस छो तो हर पर तू परेशान थे पड़ते फूसी जेड़ी वेठी तेरी न वेठी। शाहनवाज़ खान हफ्ते जे अंदर तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी या त बिल्लू जी ज़मीन तूं पासो छॾ न त तूं छा कंदे? इहो दिल मां वाम कढी छॾे। हल राणा तुंहिंजा झटका तुंहिंजी मिटी त मां पलीत कंदुमि। छो त जहांगीर खान पहाड़ आहे पहाड़ जेको पहाड़ सां टकराईंदो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। इहो दिल मां वाम कढी छॾे मथां भलो चई त जिभ न तारूअ मां कढी छॾिया आहे।